वलण बेली वरे जो हाल कीने पाके पुराणो कंदो दे टके मिड़े रेढ़ण जड़ो करियूं सेठ चयो कोन थियो बरसात किथे वठी आहे न को फर्स न को पोख पैसा तो वठी कोनी पैसा ए गुलूड़ा ओ गुलूड़ा ये कुजाड़ो ठई ओधरे वारे जा पार वखर मल वठण जे लाइ भगा अचन वरी घुरण मल ॾिठई न इने वलण खान जी बोली ये हाउ सेठ ये बोली तो ॾिठमा से ये पर पाण हलूं दा न्याज़ो दे ये हो वार कंदो ये हला भलाई कंदो हलिया हलिया ये सेठ ये ऊ न्याज़ू वञे पियो ये सॾु करे दे यासो उभेज हाँ सेठ गुजारो ए कंधे जा पैसा दे ये रुखो थी कुजाड़े लाइ तो ॻाल्हाई वरे हाल ॾिठो अथई रुका लॻो पिया हींअर किथां ईंदा पैसा हल हल रस्तो वटि वञो ए गुलूड़ा ॾिसी थो न त माण्हूअ जो दिमाग़ ख़राब लॻो पियो आहे पिंड जा पैसा तो घुरां ॾाढे तो ॾाढे हे हेॾो ज़ुल्म कंहिं ॾिठो गुलूड़ा ये सेठ ये तू दिल मला ये बे खंदाई वठदा हलूं अरे हाणे हिन सोरे पटको ॿधायो हाणे ॿिया वरी फगड़ ॿधाईंदा ये सेठ ये तू रखो अल्लाह ते ये हल त सही तू उन्हनि खे ॾियण जी नियत ई कीने हाणे हल तो थी हल हल मन अल्लाह ईमान जे ईमान धूड़ी तो ॾियणा ई कोन उन्हनि खे पैसा ए ई गुल्लण थई ए गुलड़ा उभेज ए गुलड़ा बेली हट जो कंधो दे जान छड़ाए ये बेली गुल्लण ये सेठ जो हाणे हाल कीना है ये बेचारे के खंधे वाला पैसा दियो सेठ अंधो तो कीन थियो पैसा हींअर दुकान में किथां आया हलो इधर हलो पैसा ना है तॾहिं बि ख़ैर आहे ये बकरी आहे न या हट जे कंधे में मुख दे ये हथ कट बकर में जो बकरी तो खाए ए मरिए ए कुजाड़ो चाहिए ॾिठे गुलड़ा माण्हूअ जा हाल कंधो घुर त ॾाढनि था ॾाढनि ये सेठ ये भला बेली घोरियो ये अज वापस था हलूं घर ये सुबह जो वरी वसूली ते निकरंदासीं ये अल्लाह मन ईमान जे माण्हू है आओ बेली आओ शाम थी वई आहे हाणे हलूं घर सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।